इन करे इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खे बि यादि रखिणो आहे। घटाबी इलाइक़े लासीकोट में जिते जस्कम ओलह पारां सिंध सकाफ़त जो प्रोग्राम रखियो वियो आहे। इन्हनि में मौजूदु सान्या धणियुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हिननि जो छा चवणु आहे। साईं ही 5000 पुराणो सिंधी सकाफ़त सिंधी कल्चर आहे। हर साल असां जो ॾाढो ख़ुशीअ सां ही ॾियारो मल्हाईंदा आहियूं। जीअं अॼु माशाअल्लाह जो ॾिसो था हर माण्हू ख़ुशीअ में झूम आहे। असां बि ॾाढो ख़ुशीअ सां ही ॾियारो मल्हायूं पिया। हर सिंधी हिते फ़र्ज़ु आहे त ही ॾियारो मल्हाए। जी त असां एतिरी मोहबत कयूं था जेतिरी असां पंहिंजी सिंध धरती सां मोहबत कयूं था। ऐं धरती असांजी अज़ीम आहे। जेके साज़िशूं थियनि था कनि पिया था ही जेको असांजो सुभाणे जो मेड़ाको आहे उहो बि हिकु इन जी कड़ी आहे। हिकु सिंध हिकु सकाफ़त। सुभाणे असांखे इहो वाज़िब पैगाम ॾियणो आहे धारियुनि खे त सिंध हिकु आहे, हिकु रहंदी। को बि माउ जो लाल सिंध खे टोड़े नथो सघे। सिंध को कपिड़े जो टुकड़ो न आहे जो तव्हांखे फाड़े ॾींदासीं। सिंध क़ाइमु रहंदी जेसि ताईं दुनिया रहणी आहे तेसि ताईं सिंध क़ाइमु रहंदी। सकाफ़त हिकु तारीख़ी पढ़ाॾो आहे। जीअं हिन धरतीअ ते सिंधी क़ौम जो वजूदु आहे उन खां गॾोगॾु सिंधी सकाफ़त असां सिंधियुनि में खमीर वांगुरु रत वांगुरु समायल आहे। सुभाणे असां सिंधी लखनि जी तादाद में कराची में गॾु थी करे इहो साबित कंदासीं त असां सिंधी माण्हू पंहिंजी सकाफ़त ऐं पंहिंजी धरतीअ सां मोहबत कयूं था ऐं कंहिं बि वेरीअ खे इहा गुंजाइश न ॾींदासीं त हू असांजी सिंध ॾे मेरी अखि करे ॾिसे या असांजी सकाफ़त ते चुलर करे। इन करे असां इहो ॿधी जो सबूत ॾींदासीं त हीअ सिंध ऐं सिंध जी सकाफ़त असांजो शान आहे ऐं असां सिंधी क़ौम जी सुञाणप आहे। अॼोको जेको असांजो प्रोग्राम आहे उहो सिंधी सकाफ़त हिसाब सां आहे। हीअ हर साल प्रोग्राम जंहिं ॾींहं खां इन ॾियारे जो शुरूआति थी उन ॾींहं कोठी मल्हाईंदा ईंदा आहियूं। इन प्रोग्राम जी कड़ी इहा आहे त जेको जस्कम जो हिकिड़ो तारीख़ी प्रोग्राम थींदो आहे सकाफ़त उन हिसाब सां हितां जस्कम ज़िले ओले जा काफ़िला निकिरंदा आहिनि। कराची प्रेस क्लब जंहिंजी सरबराह जस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी जी अॻुवाणी में कराची प्रेस क्लब वेंदा आहियूं। हीअ उन प्रोग्राम जी हिकिड़ी कड़ी आहे जेका सकाफ़त ॾियारो असीं मल्हाए रहिया आहियूं। इहो वाज़े उन दुश्मननि लाइ पैगाम आहे जेके असांजे हिन सिंध खे टोड़ण जी ॻाल्हियूं था कनि उन जे लाइ हिकु पैगाम आहे। अॼु तव्हां ॾिसो हिते त केतिरा हिन नंढड़े ॻोठ में लासी ॻोठ में हज़ारनि जी तादाद में अॼु सिंधी माण्हू हिते गॾु थिया आहिनि जेको पंहिंजो सकाफ़त ॾियारो मल्हाए रहिया आहिनि। असां अॼोके ॾींहं ते सॼी दुनिया खे इहो ॿुधाइण था चाहियूं पंहिंजी ॿधी ताक़त सां त न फ़क़ति असीं पंहिंजी कल्चर सां मोहबत था कयूं। उहो कल्चर जेको ॿिए कंहिंखां नफ़रत करणु असांखे सेखारे ई कोन थो। उहो कल्चर जेको तशदुद खां बेज़ारी सेखारे थो। उहो कल्चर जेको मोहबत सेखारे थो। उहो कल्चर जेका हुबुल वतनी जेको आहे सेखारे थो। ऐं उहो कल्चर जेको सॼी इंसान ज़ात जी भलाई ऐं उनखे जियो ऐं जीअण जो वारो उसूल सेखारे थो। ऐं इहो कल्चर जेको सॼी दुनिया खे ॿुधाइण था चाहियूं। हिते कुझु सिंध जा जेको आहे त बदख़्वाह जेके अची पैदा थिया आहिनि जेके चाहिनि था त सिंध खे मुख़्तलिफ़ हिसनि में विरायो वञे। असीं उन्हनि खे ॿुधाइण था चाहियूं त सिंध हिकु आहे, सिंध हिकु रहंदी ऐं दुनिया जी का बि ताक़त जेको आहे सिंधियुनि खे सिंध खां अलॻि न करे सघंदी ऐं सिंध जो को बि हिकिड़ो इंच जेको आहे कंहिं धारे जे हवाले करण लाइ तयारु न। असां जेको ही क़ौमी सकाफ़ती ॾियारो मल्हाए रहिया आहियूं। जीअं त कुझु साल पहिरियां असांजी सकाफ़त टोपीअ ते सिंध दुश्मन सिंधियुनि जे दुश्मन तनक़ीद कई। उन तनक़ीद कंदड़ सिंध दुश्मन खे ॿुधाइण जे लाइ सॼी सिंधी क़ौम सुजाग थी ऐं हीउ ॾिहाड़ो मल्हाइण जे लाइ रोडनि रस्तनि ते सरापा एहतजाज थी। एहतजाज जे ज़रिए एहतजाज जे रूप में हीउ पंहिंजो क़ौमी सकाफ़ती ॾिहाड़ो मल्हाए रही आहे ऐं उन्हनि खे इहो ॿुधाइण जे लाइ त हीअ असांजी सकाफ़त जेका आहे सिंधी टोपी अजरक हज़ारे साल पुराणी तारीख़ रखंदड़ सकाफ़त आहे। असां पंहिंजी सकाफ़त खे बचाइण जे लाइ पंहिंजी सकाफ़त
खे हमेशह यादि रखण जे लाइ ही ॾींहं मल्हाईंदा रहंदासीं ऐं असीं उन्हनि खे ॿुधाइण था चाहियूं सिंध दुश्मननि खे जेके असांजी सकाफ़त ते तनक़ीद था कनि त सकाफ़त ते तनक़ीद कंदड़ सिंध दुश्मनो यादि रखो असांजी सकाफ़त ते कंहिं बि तनक़ीद कई त असां उन जी ज़बान कटे छॾींदासीं ऐं पंहिंजी सकाफ़त ॾे बुरी नज़र सां ॾिसण वारे जूं अखियूं कढी छॾींदासीं। असां ही अॼु जो ॾिहाड़ो ईद जे ॾिहाड़े खां घटि नथा सम्झूं। हीअ असांजे लाइ ईद आहे। तंहिं करे आउं सॼी सिंधी क़ौम खे इहा अपील थो करियां, अर्ज़ु थो करियां त अॼु जे ॾिहाड़े खे सकाफ़ती ॾिहाड़े खे ईद जो ॾिहाड़ो सम्झी करे मल्हायो। सिंधुअ जी सजाई दुष्टों जो अमड़ खीर मनाई। सब्सक्राइब कयो हमारे पंहिंजो चैनल सोच टीवी के बेल आइकन के दबाएं कदें भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.